जीअं 17 डिसंबर ते जमायत गौसिया सुरवर्दिया ॻोठ मियाँ जमालदीन निंडड़ खां मियाँ साईं गंज बख़्शजन जी जमायत राह रवां आहे ऐं उन्हनि जी अॼु मंज़िल मीरपुर माथेलो भरिसां अब्दुल लतीफ़ ख़लीफ़ो अब्दुल लतीफ़ दरवेश जे ॻोठ में तरसियल आहे ऐं ख़लीफ़े अब्दुल लतीफ़ जी जमायत महिमाननि खे आजियाणे ॾियण ख़ातिर महबूब मुर्शदनि करीमनि जी मनक़बतियूं ॿुधाए रही आहिनि। अचो त तव्हां सां गॾिजी करे इहे महफ़िल खे एंजॉय कयूं। बिस्मिल्लाह